पुर जो मीर हो रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह के चईसी मां बरोच आहियां टालपुर आहियां हुसैन जो झंडो भी खोड़ियो थम सेज भी कढां थो तू तो हुसैन जो बचड़ो आ तू तो सैयद आ तू छो थो पांजे सोने नाने हुसैन जो गम करी। रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह मीर के जवाब दिनो मीर तो झंडो काठ जो हयो आ जे कदे मुझे नाने रसूलुल्लाह जे शरीयत में ये झंडा मातम जायज हुजन हा तो काठ जा ठाया हन मां मोहम्मद राशिद सोन जो ठाया सभई जो सुभान अल्लाह। हुसैन जे बच्चन के वधी खबर है तव्हांखे ख़बर आहे अफ़सोस त इहो आहे कि हू जेके ॿिया वीचार ॾाहनि पंहिंजे पर में खणी छा बि कनि था पाण ॼाणनि। तव्हां छो अवां हुननि जे महफ़िलनि जी रौनक था बणिजो अवां हुननि जे महफ़िलनि में वञो था महरम में ॾिसंदो त 3 हिस्सा तव्हांजा 1 हिसो हुननि जो। इहे ॿीहर न चइजां इहो लफ़्ज़ सुठो न कढियो थी पाण अख़लाक में तहज़ीब में अहले सुन्नत वल जमात में गंद कोन्हे चओ गंद कोन्हे हा हू ॼाणनि हुनजो कमु ॼाणे लेकिन मां तव्हांजो ज़मीर थो थारियां जाॻायां थो होशियार थियो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुहर्रम शरीफ़ में मुंहिंजा भाउ तव्हां इमामनि जी यादि ताज़ा कयो आलिम घुरायो क़ुरान पढ़ायो हुननि जा फ़ज़ाइल बयान कयो उन्हनि जूं कमज़ोरियूं बयान न कयो हुननि जी बहादुरी बयान कयो। बेटा साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइंदो आहे सूर है गजा सूर है खड़ग खिलो लकन हणन धड़ धड़न ते हाकारी निहणन किरल कंध नचन ऋण गजो राड़ो थियो। इमाम बहादुर हा या बुज़दिल हा ॾाढे गल इमामनि में दिलेरी हुई या कमज़ोरी हुई बहादुरी बयान कयो हुसैन जी ज़ईफ़ी कमज़ोरी बयान न कयो हुसैन जी बहादुरी बयान कयो। ऐं तव्हां हरू भरू कारा कपड़ा करे उन्हनि जे महफ़िलनि जी ज़ीनत न बणिजो उन्हनि जे महफ़िलनि में वेंदा हो अबू बकर खे गारियूं था ॾियनि हज़रत उमर खे गारियूं था ॾियनि हज़रत उस्मान खे घटि वधि ॻाल्हाइनि था ऐं तूं बीठो थो ॿुधी भत सुठो मिलई पोइ सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्त भत ते पंहिंजो ईमान ख़राब न कंदा कयो सहाबा जी जिथे तौहीन थिए उते कतई न वेंदा कयो। बेटा साहब फरमाए थो दूर तन्हीअ खां लॾे सुभान अल्लाह दूर तन्हीअ खां लॾे जंहिंजी नाही मुहड़ मलहीर ॾे पखातन पापिन खां परे परां अॾे हाणे छांग तन्हीअ जी छॾे जेके धनारऊं धार चरन। हाणे टाइम पूरो थी वियो आहे पर